लॾे विया त को मूंखे पटे वञणु पियो। वक़्त जा विछोड़ा ऐं यादगिरियुनि जा ॾींहं। ॻोठ साकिरो जे सदा मलूक पटन तां कलम खणनि था नौजवान लेखक इमामदीन ऐं काज़ी समेजो। इमामदीन समेजो लिखे थो, कड़ो मंझि कड़े जीअं लुहार न लपेटियो, तीअं मुंहिंजो जीअ जड़े सुपेरियां सोघो कयो। सुल्तान तुंहिंजो विछोड़ो हाणे कारीअर नाग जियां ॾंगे थो। हाणे आकाश जे वस्तियुनि मां छिणंदड़ चांडोखियुनि जो नूर असांखे सूर थो अर्पे। हाणे सुबुह कसारा ऐं शामूं उदास ऐं उञारियूं लॻनि थियूं। हा सुल्तान, हाणे तुंहिंजो दोस्त सजाद बि सफ़ा बेगाणो ऐं व्याकुल लॻे थो। ऐं हाणे सावणी जी मुंद बरसातूं ऐं बूंदूं बि ॿिन्ही बेमज़ा लॻनि थियूं। सुल्तान, तुंहिंजो बाबा साईं ग़ुलाम समेजो ऐं तुंहिंजा चाचा ताज मोहम्मद, नसीर अहमद ऐं असगर हाणे उदास जीवन जे उदास पलनि में घेरे लॻनि था। सुल्तान, ॿुधाए तूं किथे आहीं? असां ॼातो ई किथे हो त को तूं ईअं 15-16 सालनि जी ॼमार माणे असांखां विछड़ी वेंदे। हा सुल्तान, तोसां गॾु रांदियूं रहंदड़ तुंहिंजो भाउ अली गौहर हाणे ॿुधाए त कंहिंसां रांदियूं रहंदो? तुंहिंजे चाचा साईं असगर जो पुटु अली रज़ा उहो बि बेगाणो थी पियो आहे। त सचपच त तुंहिंजे विछोड़े में तुंहिंजो सौटु इल्मदीन बि हाल हीणा करे वेठो आहे। सुल्तान, ॿुधाए सुल्तान, तूं ईअं छो विछड़ी चुको आहीं? ॿुधाए, छो नथो ॿुधाए सुल्तान? तुंहिंजे विछोड़ ते त तुंहिंजी उन जीजल माउ जा हाल बि हीणा थी चुका आहिनि, जंहिंखे हिकु सुंदर शाम में तूं इहो चई घरां निकितो हुएं त जीजल दर न बंदि कजां, ऐं जल्दी मोटी थो अचां। सजाद अली खे साण वठी सलीम कुंभर जी ढाणी स्टॉप वटि तुंहिंजो वञणु छा थियो हो? ॼण तो वञी अजल सां अखियूं अटकायूं हुयूं। तूं यकीन कर सुल्तान, असांखे इहा कल कोन हुई त को तूं को एतिरो जल्दी असांखां विछड़ी वेंदे। न ॼात मूं वटां वेंदे त लालण लहू न लायां हा। न ॼातम मूं वटां वेंदे त लालण लहू न लायां हा। मिठनि जे मोकिलाइण खां मां मांदे मोकिलायां हा। लतीफ़, अब्दुल मालिक उहे बि उजड़ी चुका आहिनि। ऐं सजाद अली तोखे इहो बि चयो हो त वेह सुल्तान, बोतल पी पोइ था हलूं। होॾां तुंहिंजे विछोड़े जी ख़बर जॾहिं फ़ोन कॉल ते इमामदीन खे ॿुधाई हुईसीं, जेको कोयले में ड्यूटी करे रहियो हो, हुन मथां क़यामत जा पल लही आया हुआ ऐं हू छा त डोड़ी डोड़ी अची पुॻो हो। छंछरु शाम आचर जी राति 8 वॻे धारे उठ गाॾे सां थियल तुंहिंजो एक्सीडेंट ऐं एमरजेंसी हालत में तोखे उमरकोट सिविल अस्पताल ताईं खणी अचणु ऐं मोरियासे जे नंगरी में तुंहिंजो भरियल आख़िरी सुरको। ॿुधाए सुल्तान, भला विसरी बि सघंदो असांखां? न न सुल्तान, कॾहिं कोन विसरी सघंदो। काक वुठी वणवासिया फांगुन झलिया फुल, काक वुठी वणवासिया फांगुन झलिया फुल, तो पुॼाणा सुपरी हींअरे अचनि हुल। ये काक सदके कुल तूं मोटी अचिज मेंधरा। सजाद सां तुंहिंजूं कयल कचहरियूं तइलीम जे हवाले सां तुंहिंजो शौक़ु ऐं कोशिशूं ऐं सजाद सां कयल उहे ॻाल्हियूं त हाणे बाबा ग़ुलाम मूंखे उमरकोट में दाख़िला वठी ॾींदो ऐं उमरकोट जी ओट मां तइलीम जी चोट हासिलु कंदासीं ऐं जीवन रोशन बणिजी पवंदो। तूं ई त चवंदो ऐं सुल्तान त पढ़ियो पढ़े जा सबक़ इन ई सूर जो। पोइ ॿुधाए सुल्तान, तूं असांखे हेॾा सूर आख़िर छो ॾेई वे? चाचा नसीर जी झोली भरियल तुंहिंजा आख़िरी साह ऐं हा खुलियल दर जा ताक हाणे उदासीन जे आलम में ॿुॾी चुका आहिनि। सुल्तान, तूं मोटी आहे सुल्तान, एॾियूं जुदायूं न आहिनि कबियूं सुल्तान। रमज़ान इल्मदीन खे जॾहिं तुंहिंजे विछड़ो जो ॿुधायो वियो हो त हुननि लाइ हैदराबाद जूं हफ़ाऊं ज़हर थी वियूं हुयूं ऐं रमज़ान इल्मदीन हैदराबाद जे हफ़ाउनि मां लुड़क लाड़ींदा लाड़ींदा साकिरो जे पटन ताईं पेर भरे आया हुआ। ऐं पोइ बशीर भाउ सुल्तान पुॼाणा हाणे सिज सुञे ई सुञा, जेको सिज उभरे थो रुञ खणी उभरे थो
सलीम कुंभर जी ठाणी जी मिट्टी ते मलूक ऐं मानाए थो असांजो भाउ असां खां छा विछड़ियो, छा त हुनजो विछोड़ो थियो, ॼण सभु कुझु विछड़ी ऐं उजड़ी चुको आहे असांजो। पर छा त दर्द रहिजी पियो आहे। दिलियूं थियूं ॼाणी सघनि बशीर भाउ, असांजूं दिलियूं थियूं ॼाणी सघनि। ही तमन्नाऊं तात, ही हैराक रातियूं, ही सभु कुझु हाणे अलाए छो उदासियुनि जे आलम में ॿुॾी वियूं आहिनि। हाणे त रातियुनि जे रोलाक पहरनि में इमाम दीन हुनखे सारे ॾाढो सुरकंदो आहे। छो त इमाम दीन जो बि साह हो सुल्तान में। आऊं काज़ी समेझो होॾां ॿिया सभई असांजा मिट तोड़े माइट सभिनि खे बेअख़्तियार सारीनि था। पर वरी बि असां खन पल लाइ किथे न किथे दिलि विंदराइण लाइ निकिरी वञूं था। पर ॿुधाए बशीर भाउ, मुंहिंजी जीजल माउ जेका अॼु बि हुनजे कपिड़नि ऐं ॿियनि निशाननि खे ॾिसी सुरके थी, अॼु बि सांझ लड़े थी त हुनखे बेअख़्तियार यादि अचे थो। हू अंगण ते ॾीओ ॿारे रखे थी ऐं दर जा ताक खुलियल रखे थी। हुनखे पका त दर खुलियो ई रहंदो, कॾहिं न कॾहिं सुल्तान मन अची वञे। वरी खन पल खां पोइ अब्दी निंड सुतल सुल्तान जा ख़्याल अचनि था त न हाणे सुल्तान कॾहिं बि कोन ईंदो। उहो ग़ुलाम, उहो हुनजो बाबा साईं ग़ुलाम जेको हुनखे सचपट त पंहिंजो साह सम्झंदो हो, उन ग़ुलाम जो हाणे जॾहिं हुनखां पोइ किथां बि गुज़र थिए थो, ख़ासि तौर ते उन्हनि रोडनि ऐं रस्तनि तां जिते गाॾियुनि जीपुनि कारुनि में हुन सां गॾु सफ़र थियो हो, त हू सुल्तान खे सारे पंहिंजे लॻते जिगर सुल्तान खे सारे ॾाढो सुरके थो। ऐं तमन्नाऊं लुटिजी वञनि थियूं, खनपल में उमीदूं लुटिजी वञनि थियूं, ऐं हू बेहाल बणिजी वञे थो। बसि सुल्तान जो विछोड़ो बशीर भाउ असां लाइ कंहिं क़यामत जी घड़ी खां घटि न आहे। कड़ो मंझि कड़े जीअं लुहार न लपेटियो, तीअं मुंहिंजो जीअ जड़े सुपेरियां सोघो कयो। हाणे जॾहिं इमाम दीन समय जो फ़ोन कंदो आहे त हू इहो न आहे पुछंदो त सुल्तान जा कहिड़ा हाल आहिनि, ऐं हू इहो न आहे पुछंदो त सुल्तान किथे आहे। बसि रुॻो इहो ई चवंदो आहे त जियो पिया जियूं यादुनि जे सहारे, या कॾहिं ईअं चवंदो आहे त कंहिं शाइर केॾो न सच चयो आहे त यादगिरियूं संभाल कम ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई, माण लम्हा मिलण जा पर कुझु जुदायूं बि पाल कम ईंदई। हसन दर्स जन सिटुनि जा त पखी परदेस जा सूरज पर न पोयां लड़े थो पियो, वर्ण उन वाट ते वेठल अॻियां जिते ऋण रड़े थो पियो। उमिरि जे आङिरनि में ॾिस फुलनि वांगुरु छणूं था पिया, सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। अमी मुर्की मिली आख़िर हलिया विया ॻोठ पंहिंजे ॾांहुं। असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। असां सभिनी जे गलनि तां ॻोढ़ा ॻड़नि था सुल्तान। बसि धणी तला खां दुआए त अलाह ताला तोखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं असां सभिनी खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वटां जीअं पिया आम वरी नज़र ई न आया, तालिब मौला तिन खे ॾिठे ॾींहं थियाम, अलाह कीअं हुयाम हाणे कीअं था सुपरी। छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना।